वाहिद दीन इस्लाम आहे ऐं मदीने वारे साईं जी शख़्सियत आहे। इहो हुज़ूर जो मौजज़ो आहे जंहिंखे अल्लाह साईं अहिड़ा शागिर्द अता कया जो पंहिंजे नबीअ जे ज़ाहिरी बुरके मटाइण खां बाद उन्हनि क़ुरान जी ऐं हदीस जी दीन जी अहिड़ी ख़िदमत कई जो उन जो मिसाल वरी काइनात में नथो मिले। थींदो ईअं आहे न त हिकिड़े वॾे जे वञण खां पोइ उहा शइ घटिजे। तव्हां दुनिया जी तारीख़ खणो त जेके बि बादशाह आया न, सिकंदर आज़म खां शुरू कयो। सिकंदर आज़म आयो, सॼी दुनिया उन फ़तह कई। उन जे मरण खां पोइ उहा दुनिया, उन जा फ़तह कयल मुल्क ज़रा ज़रा थी बिखरिजी विया। उन खां बाद चंगेज़ ख़ान उन वॾा इलाइक़ा फ़तह कया। उन जे मरण खां बाद कुझु अर्सो उहो क़ाइमु रही, वरी उहा मंगोलनि जी सल्तनत ज़रा ज़रा थी वई। कोई बि बादशाह हुआ उन खां बाद उन जी सल्तनत, उन जी बादशाहत हलंदे हलंदे टुकड़ा टुकड़ा थी ख़तमु थी वई। कुझु हिसो वञी उन्हनि जे हिसे में आयो, न त उहो बि नसीब न थियो। नबी आहिनि, उन्हनि जेके बि इलाइक़नि में दीन पहुचायो, उन्हनि जो दीन उन्हनि जे सहाबिन, गुज़श्ता नबियनि जे सहाबिन, उन्हनि जी उम्मतुनि उन जी दीन जी शिकल खे ई मटाए छॾियो। क़ुर्बान वञूं सैयदा आमिना जे लाल जी शख़्सियत तां, क़ुर्बान वञिजे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात ऐं अज़मत तां। 100 दफ़ा क़ुर्बान हुज़ूर जी तासीर, हुज़ूर जी उन असर जेको असांजे दीन ते हुज़ूर जो असर आहे न, जेको इश्क ऐं असर, जेको रोब, उन जो मट कोई बि न आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ाहिरी पर्दो मटायो आहे। उन ज़ाहिरी पर्दे मटाइण वक़्तु अरब जेको आहे उहो तक़रीबन मुस्लमान आहे ऐं ॿियनि मुल्कनि जे कुझु हिसनि में इस्लाम पहुची चुको आहे। हुज़ूर जे ज़ाहिरी वञण खां बाद अहिड़ा अल्लाह साईं पंहिंजे हबीब खे ग़ुलाम ऐं जानिसार अता कया जो दुनिया जूं सुपर पावर ताक़तूं हुज़ूर जे क़दमनि ते, हुज़ूर जे नाले ते उन्हनि हेठि लेटाए छॾियूं। हिकिड़ो ख़लीफ़ो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो ज़मानो 2-2.5 साल उहो गुज़रियो। फ़ौरन ई ॿिए ख़लीफ़े जे दौर में अल्लाह साईं पंहिंजे हबीब जे हिननि जानिसारनि खे रोम ऐं ईरान जूं सल्तनतूं ताबे करे ॾिनियूं। कोई बि दुनिया में इहो मिसाल पेश न कंदो त को उन जे बादशाह, उन जे नबी जे वञण खां बाद उनखे अहिड़ा जानिसार मिला हुजनि जंहिं उन जे मिशन खे, जंहिं उन जे पैगाम खे इन तरीक़े सां खयो हुजे। अज़्म इस्तक़लाल जो वॾो मिसाल उहे सहाबा कराम जेके हुज़ूर खे हिकिड़ो लम्हो न ॾिसनि त ॼण उन्हनि जे मथां आसमान किरी पए। अचानक उन्हनि जे अखियुनि जे आॾो हुज़ूर जो चहिरो ज़ाहिरी तौर ते हलियो वञे, उन्हनि जे साम्हूं न रहे, त उन्हनि जे सीननि खे, उन्हनि जे जज़्बनि खे तव्हां सलाम कयो त उन्हनि दीन खे कहिड़ियुनि कहिड़ियुनि मुश्किलातुनि मां कढी असां ते पहुचायो। इन सहरा मां कढी इन मुल्कनि में पुॼायो, ॿाहिरियुनि धारियुनि मुल्कनि में वञी रहिया, उते ई दफ़न थिया, उते ई शहीद थिया, पर हुज़ूर जे कलमे खे ऐं हुज़ूर जे पैगाम खे न विसारियो। जॾहिं रूमी ऐं ईरानी सल्तनतुनि जा वॾा वॾा किला, बादशाहनि जूं कुर्सियूं जॾहिं उन्हनि ॾिठियूं त हुज़ूर जे ग़ुलामनि चयो त हे छा आहे, हे कहिड़ो तरीक़ो आहे? तख़्त ताज, सोन जा तख़्त, सोन जूं टोपियूं, ताज, इहे सभु उन्हनि जे इंतज़ार में पिया। पर इहे सहरा नशीन हुआ, इहे हुज़ूर जा ग़ुलाम हुआ। जंहिंमें उन्हनि जे क़िलनि में दाख़िल थिया त इहे सोन जा ताज, तख़्त, कुर्सियूं ॾिसी इन्हनि जे परे कयो इन्हनि खे, मुस्तफ़ा जा ग़ुलाम आहियूं, ज़मीन ते वेहंदासीं। इहे कुर्सियूं खणाए मदीने मोकिले छॾियूं। तख़्त सोन जा, पेटियूं भरियल माल गनीमत जूं, इहे सभु खणाए मदीने मोकिले छॾियूं। अमानतदार ऐं वफ़ादार एॾा हुआ जो पाण ज़मीन ते वेही निज़ाम हुकूमत उन्हनि हलायो।